ताज कॉलोनी नवाबशाह जे भट्टी बिरादरी जे सवें माण्हुनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां जाम भट्टी, खालिद भट्टी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ अॻुवाणनि जो चवणु हुयो त कुझु ॾींहं अॻु बुर्दी बिरादरीअ जे माण्हुनि जाम भट्टीअ ते वहशाणो तशद्दुद करे खेसि मारकुट कई ऐं अहिड़ी मारकुट जी वीडियो पिणु असां वटि मौजूदु आहे जेकी असां SSP शहीद बेनज़ीर आबाद, DSP सिटी, SHO ए सेक्शन ऐं ॿियनि वस वारनि ॾे मोकिली, पर उन बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए टाल मटोल करे रही आहे। साईं उन्हनि असां सां बुर्दी बिरादरी जे गुंडनि जेके वहशत तशद्दुद कयो आहे, असां वटि वीडियो रिकॉर्डिंग आहे सर, CCTV आहे साईं, असां पुलिस खे साईं तव्हां ॾिनी आहे, NC कटराई आहे सर, जवाबदार हुन में साईं वज़ीर आहे बुर्दी आहे, अली मर्दा बुर्दी आहे, आरफ आहे, ॿिया अहिड़ा नाला वकार आहे, अहिड़ा ई साईं काफ़ी छोकिरा आहिनि। एहतिजाज कयो आहे त असांजो जेको जाम भट्टी आहे असांखे फूड डिपार्टमेंट में यूनियन जो खज़ान जी सेक्रेटरी बि आहे, असांजे लाइ त कातलाना हमलो जेको थियो आहे उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां IG, DIG ऐं ज़िले इंतज़ामिया शहीद बेनज़ीर आबाद खे अपील था कयूं त जल्द में जल्द गिरफ़्तार कनि। नाइंसाफ़ी पई थिए, SHO ए सेक्शन जो जॾहिं बि वञे थो माण्हू हुते छॾे थो अचे, खणी नथो अचे। महिरबानी करे SHO साहब, DSP साहब खे गुज़ारिश कयूं था त असांजी महिरबानी करे असां हमराह खे इंसाफ़ ॾिनो वञे। नाज़रीन, ही त ताज कॉलोनी जे भट्टी बिरादरी तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु जाम भट्टीअ ते बुर्दी बिरादरीअ जे माण्हुनि वहशाणो तशद्दुद कयो। उनजी वीडियो असां जेको आहे सो SP, DSP ऐं आला हक़वाम खे मोकिली आहे, पर उन बावजूदि ए सेक्शन पुलिस का बि कार्रवाई नथी करे। उनजे करे असां मजबूर थी एहतिजाज करे रहिया आहियूं त असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन रफ़ाक़त ताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध TV न्यूज़ नवाबशाह।